उडेरोलाल मामा खे ख़बर ॾींदा हलूं त ॻोठ फ़कीर नूर होथियाणी जे मौज़ी शख़्सियत तरफ़ां यूसी फ़कीर नूर होथियाणी ते बल्दियाती इलेक्शन में पीपल्स पार्टी जे बीठल उम्मीदवार जे मान में जलसो मुनक़द कयो वियो आहे, जॾहिं त यूनियन काउंसिल फ़कीर नूह होथियाणी ते चेयरमैन जे उम्मीदवार फ़कीर नूह पोटो संदसि पूरे पैनल सां गॾु जलूस जी शिकल में दरगाह हज़रत नूह होथियाणी ते चादर चाढ़ी वई। इन मौक़े ते लाशारी मजीदाणा शोरा ख़ासकेली अब्बासी बिरादरी नूह पोटा बिरादरी समेत केतिरनि ई बिरादरियुनि यूसी फ़कीर नूह होथियाणी ते लाइक़ फ़कीर ऐं उन जे पूरे पैनल जी हिमायत जो ऐलान कयो। जीअं त यूसी चेयरमैन जे उम्मीदवार लाइक़ फ़कीर जलसे में आयल केतिरनि ई ज़ातियुनि जो शुक्रियो अदा कंदे चयो आहे त आऊं क़िबला मखदूम रफ़ीक़ ज़मा जो थोराइतो आहियां, जिन मूं ते एतमाद करे यूसी फ़कीर नूह होथियाणी जी टिकट ॾिनी आहे। मूंखे हितां जी तक जी अवाम जो साथ खपे। इंशाअल्लाह इलेक्शन खटे ॻोठ फ़कीर नूह होथियाणी में रिकॉर्ड कम कराईंदुसि। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।